अगुणो वज़ीर आज़म नवाज शरीफ 21 अक्टूबर ते ॾेह वापस ईंदो या न? बरतानिया जी अस्पताल नवाज लीग जे क़ाइद नवाज शरीफ जी मेडिकल रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिब नवाज शरीफ खे हाणे बि दिल जी बीमारीअ जूं अलामतूं आहिनि। शुगर ऐं ॿियनि बीमारियुनि सबब नवाज शरीफ खे लंडन में मुसलसल फॉलो अप जी ज़रूरत आहे। नवाज शरीफ खे कोरोना ऐं इंजाइना जे अलामतुनि सबब पाकिस्तान वञण खां रोकियो वियो हो। नवंबर 2022 में नवाज शरीफ जी एंजियोप्लास्टी करे स्टंट बि लॻाया विया हुआ। नवाज शरीफ जी वापसी तय आहे। हाणे वापसीअ बाबति सवाल न थियणु घुर्जे। अल्लाह खे मंज़ूर हूंदो त नवाज शरीफ 21 अक्टूबर ते ई वापस ईंदो। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त 16 महीननि जी हुकूमत दौरान ख़तरनाक ॿोॾ खे मुंहुं ॾिनो। इत्तेहादी हुकूमत मुल्क खे ॾीवारे खां बचायो। मुल्की तरक़ी सियासी इस्तेहकाम सां गॾियल आहे। पीटीआई चेयरमैन जी साइफर केस में जेल ट्रायल ऐं ट्रायल कोर्ट जे जज जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत 2 खां 3 ॾींहनि अंदरि दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाइण जो इशारो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क सिंधे चयो त जेल ट्रायल ऐं जज जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ आहे। कोशिश कंदासीं त 2 खां 3 ॾींहनि में फ़ैसिलो ॿुधायूं। चीफ जस्टिस पीटीआई चेयरमैन जे वकील खां अडियाला जेल मुंतक़िलीअ बाबति बि मालूम कयो। वफ़ाक़ी हुकूमत पारां भाण फैक्ट्रियुनि लाइ गैस महांगी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब भाण फैक्ट्रियुनि खे गैस जी क़ीमत 302 रुपयनि मां वधाए 580 रुपया फ़ी MMBTU कई वेंदी। भाण फैक्ट्रियुनि लाइ गैस महांगी करण जो फ़ैसिलो IMF जे मुतालबे ते कयो पियो वञे। सिंध जी एपिक्स कमेटीअ जो अहम इजलास। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि थींदड़ इजलास में कोर कमांडर कराची, चीफ सेक्रेटरी, IG, DG रेंजर्स ऐं ॿिया शरीक। सूबे में तरसियल अफ़गान पनाहगीरनि जी वापसी समेत कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ते गौर। सिंध में अफ़गान पनाहगीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। कराची मां गैर कानूनी तौर तरसियल 51 अफ़गानी गिरफ़्तार। सोराब ॻोठ में पुलिस जो गैर कानूनी तौर तरसियल 51 अफ़गानियुनि खे गिरफ़्तार करे 10 मोटरसाइकिल्स हथ करे वरितियूं। SP चयो त गैर कानूनी परॾेहनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। सकरन भरिसां माड़ी जलबाणी वाक़े जी अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी 1 हफ़्ते लाइ मुलतवी। जस्टिस नेमतुल्लाह फलपोटो ते ॿधल 2 रुकनी बेंच धुरियुनि खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त में ॼाणायो वियो त माड़ी जलबाणी ॻोठ में फायरिंग सबब 4 ॼणा मारिजी विया ऐं औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी थिया। सिंध हुकूमत पारां वाक़े जी इंक्वायरीअ लाइ जोड़ियल जांच टीम ते एतमाद नाहे। हाईकोर्ट जे जज जी निगरानी में अदालती जांच कराई वेंदी। लखी गुलाम शाह भरिसां धाड़ेलनि जो पुलिस चौकी ते हमिलो। अहलकार खे सरकारी हथियार समेत अगवा करे विया। कचे वारे इलाइक़े में पुलिस चौकी तां हथियारबंद पुलिस एहलकार अब्दुल फतह अबड़ो खे अगवा करे विया। धाड़ेलनि पारां अगवा कयल एहलकार जी बाज़ियाबी सोनारो कहराणी जतोई जी आज़ादी सां मशरूत करे छॾी। ठटे में सारनि जे अघ में लाथ ऐं वापारनि जे नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ आबादकारनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। सारनि जो अघु 4.5 रुपया फ़ी मण मुक़रर करण जो मुतालबो। कश्मीर में बि सारनि जे आबादकारनि जो अघ में लाथ ख़िलाफ़ एहतजाज। आबादकारनि पारां अघ घटाईंदड़ वापारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। मंसूराबाद वेझो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल 7 सालनि जे लींगर अली मुर्तज़ा जो तशदुद थियल लाश हथ। पुलिस शक जे बुनियाद ते 1 ॼणे खे हिरासत में वठी छॾियो। वधीक जांच जारी। कोटड़ी जे अफ़गाननि जी सिंध मां नेकालीअ लाइ SDP जे सर ते एहतजाजी रैली कढी वई। कंदकोट में जस्कम ऐं जसाफ पारां बि धारियनि जी आबादकारीअ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन पारां कंदकोट में बदमनी ते ज़ाब्तो आणण जो बि मुतालबो।
सखर पुलिस 53 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि खे गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जे कातिल शेरू महर, कुर्बान महर, गुलज़ार जमील ऐं ॿिया जवाबदार कचे में ई मौजूद। कलमधड़नि पारां सहाफ़ीअ जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाज जो सिलसिलो जारी। मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। डायरेक्टर न हुजण सां असां इलाही परेशान आहियूं, सभु मुलाज़िम परेशान आहिनि। एग्जीक्यूटिव डायरेक्टर जी अपॉइंटमेंट न थियण जे करे असांजा माली मुश्किलातूं आहिनि। अस्पताल बंदि पई आहे, हाणे आऊं परे खां आई आहियां, गरीब मुश्किल। अस्पताल बंदि आहे, हाणे उहो बाटे ते 20,000 जो वापसि ख़र्चो आहे असांजो। कंबा दिखो आया आहियूं, 3-4 हज़ार रुपया किरायो भरे आया आहियूं। हैदराबाद में अखियुनि जी सरकारी अस्पताल में एग्जीक्यूटिव डायरेक्टर मुक़रर न थियो। रोज़ानो सवें ऑपरेशन मुतासिर थियण लॻा। ॾूराहा इलाइक़नि खां ईंदड़ हज़ारे मरीज़ परेशान। टंडो गुलाम अली वेझो मस्तानी औरत सां मुबैना ज़्यादती, केस दाख़िल। ॻोठ मोहम्मद ख़ान जरबार वासी मस्तानी औरत सां मुबैना ज़्यादतीअ जूं ख़बरूं साम्हूं अचण बाद पुलिस वाक़े जो केस दाख़िल कंदे मस्तानी औरत खे मेडिकल लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सांगड़ में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटीअ जे कैंपस में क्लासरूम जी छित जा चापड़ किरी पिया। हिक शागिर्दियाणी ज़ख़्मी, शागिर्दियाणी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवाबशाह में पीपल्स मेडिकल अस्पताल में हाउस जॉब कंदड़ डॉक्टर्स खे 3 महीननि खां पघार न मिली। डॉक्टर्स पारां ड्यूटीज़ जो बाइकॉट। एमएस ऑफिस अंदर धरणो बि हयो। मुतासिर डॉक्टर्स जो चवणु आहे त गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं। परेशान आहियूं, मसइलो हल न थियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वर्ल्ड कप जी ॿी मैच में पाकिस्तान ऐं नीदरलैंड में दंगल जारी। सऊद शकील 68, मोहम्मद रिज़वान 68 रन्स ठाहे आउट थी विया। बाबर आज़म, इमाम उल हक, फ़खरुज़्ज़मा बि आउट थींदड़नि में शामिल। ईरान में औरतुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ नरगिस मोहम्मदी अमन जो नोबेल इनाम माणे वरितो। नॉर्वे जे नोबेल कमेटीअ अमन जो नोबेल इनाम नरगिस मोहम्मदी खे ॾियण जो ऐलान करे छॾियो। नरगिस मोहम्मदी ईरान में इंसानी हक़नि, ख़ासि तौर ते औरतुनि जे हक़नि लाइ वॾो आवाज़ आहे।